हिंगोजा भरिसां गुड़ प्यारो सैतो में सैता बिरादरी जी बिंदरनि में ज़मीन जे मामले तां तकरार, जंहिं जे नतीजे में 20 साला मिसमात फहमीदा सैतो धी बुढल सैतो हिरास फैलजण सबब फोत थी वई। वारसनि पारां लाश क़ौमी शुआरा ते रखी धरणो जारी, धरणे सबब क़ौमी शुआरा ते ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल। एहतिजाज कंदड़नि मुबीना इल्ज़ाम हणंदे चयो त असांजो तकरार मुख़ालिफ़ धुर मोहम्मद नवाज़ सैतो ॿारनि सां लड़ड़ हुयो, जंहिं सबब अॼु मुख़ालिफ़नि असांजे घरनि ते फायरिंग करे घर ख़ाली करण लाइ हमलो कयो, जंहिं जे हिरास में असांजी न्याणी फोत थी वई आहे। न्याणी जो क़त्ल केस दाख़िल थियण ताईं रोड ते धरणो जारी रहंदो। हिंगोजा भरिसां गुड़ प्यारो सैतो में सैता बिरादरी जी बिंदरनि में ज़मीन जे मामले तां तकरार, जंहिं जे नतीजे में 20 साला मिसमात फहमीदा सैतो धी बुढल सैतो हिरास फैलजण सबब फोत थी वई। वारसनि पारां लाश क़ौमी शुआरा ते रखी धरणो जारी, धरणे सबब क़ौमी शुआरा ते ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल। एहतिजाज कंदड़नि मुबीना इल्ज़ाम हणंदे चयो त असांजो तकरार मुख़ालिफ़ धुर मोहम्मद नवाज़ सैतो ॿारनि सां लड़ड़ हुयो, जंहिं सबब अॼु मुख़ालिफ़नि असांजे घरनि ते फायरिंग करे घर ख़ाली करण लाइ हमलो कयो, जंहिं जे हिरास में असांजी न्याणी फोत थी वई आहे। न्याणी जो क़त्ल केस दाख़िल थियण ताईं रोड ते धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची